भिखारी हथियार संभालियो पुलिस पे अचे। खबरदार हेलो काबू कयो सुबह काबू कयो भोतार बाबा पाजी हिकिड़ी चङी ख़बर आई आहे सूबेदार नओं जेको आयो आहे न उन को मुक़ाबिलो वञी कयो आहे आचर खे गिरफ़्तार करे विधाई भई खानू ऐं ॿिया साथी फरार थी विया पर आचर जी गिरफ़्तारी राज़ में रखी अथसि आचर सिर सिधो 5 लख रुपया घुरे पियो बाबा चए पियो त मूंखे अॼु राति सोचे जवाबु ॾियो छो तव्हां वधीक क्वार्टर में नथो रखी सघां कमदार फोन करे चई छॾीस त सौदो असांखे क़बूल आहे शाम ताईं 5 लख तोखे मिली वेंदा बाक़ी हिन आचर जो छा करिणो आहे इहो असां तोखे राति फोन करे ॿुधाए छॾींदासीं।